करमपुर के ॻोठ शाहनवाज़ खान बंगलानी रहवासी ॻोठ जो चङो मुड़ुसु ज़मींदार ख़ालिद हुसैन खान बंगलानी अचानक दिल के दौरे सबब फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के ॻोठ शाहनवाज़ खान बंगलानी रहवासी ॻोठ जो चङो मुड़ुसु ज़मींदार ख़ालिद हुसैन खान बंगलानी अचानक दिल के दौरे में फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के ॻोठ शाहनवाज़ खान बंगलानी रहवासी ॻोठ जो चङो मुड़ुसु ख़ालिद हुसैन खान बंगलानी दिल के दौरे सबब फौत थी वियो आहे। अॼु सुबुह जो मरहूम के अचानक दिल जो दौरो पियो, जंहिंखे वारिस ॻोठ खां सखर अस्पताल इलाज लाइ खणी वञी रहिया हुआ त मरहूम रस्ते में फौत थी वियो। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के ॻोठ शाहनवाज़ खान बंगलानी रहवासी ॻोठ जो चङो मुड़ुसु ज़मींदार ख़ालिद हुसैन खान बंगलानी दिल के दौरे सबब वफ़ात करे वियो आहे। मरहूम की जनाज़ा नमाज़ अॼु शाम संदसि अबाणे ॻोठ शाहनवाज़ खान बंगलानी में अदा कई वेंदी। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।